नौजवान रागी असलम फ़कीर इन वक्त दोस्तन सां गॾु इस्लाम कोट प्रेस क्लब से बुख हड़ताली कैंप कायम करे वेठल है। असां खां पुछूं था कहिड़ो मुतालबो है। ज़िले इंतज़ामिया सॼी सिंध जा दोस्त सरज़मीन ते अचनि ऐं ॾिसनि त मुंहिंजे घर जे अॻियां हालत छा आहे। ॿियनि माण्हुनि पंहिंजे घरनि जे गटरनि जा नाला मुंहिंजे घर जे अॻियां खोले छॾिया आहिनि ऐं आउं तमामु घणो ज़लील ऐं परेशान थियां पियो। ऐं मूं हिन खां अॻु सुशील मलाणी खां वठी ऐं ॿिया बि जेके असांजा MPs MNAs आहिनि उन्हनि सभिनी वटि आउं वियो आहियां। मूं उन्हनि खे सभिनी खे चयो आहे। गुज़िरियल जेको अॻियों ACO हाणे उहो चेंज थी वियो आहे, उनखे मूं चयो आहे। उनखां गुज़िरियल जेको ACO हुयो उहो हाणे मुंहिंजे ख़्याल में बदिली थी वियो आहे, उनखे मूं चयो। पर इहो मुंहिंजो रोड ऐं नाली जो मसइलो न हल थियो। आख़िरकार मजबूर थी मूं इहो हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त आउं रोड ते वियां थो। इहा मुंहिंजे लाइ ॾुख जी ॻाल्हि आहे ऐं मुंहिंजा समूरा दोस्त मूंसां गॾु आहिनि ऐं आउं समूरी इंतिज़ामिया खे इहो ॿुधाइण थो चाहियां त हीउ मुंहिंजो एहतजाज अॼु 15-20 माण्हुनि जी जेको आहे निगरानी में आहे। सुभाणे इहो एहतजाज 500 माण्हुनि जी निगरानी में थी सघे थो ऐं इहो एहतजाज आउं आख़िरकार मेन रोड ते धरणो बणी सघां थो। जेसिताईं मुंहिंजो जाइज़ मुतालबो हल न थींदो आउं समूरी इंतिज़ामिया खे इहा गुज़ारिश थो कयां, AC साहब खे, DC खे, मिठी जी ज़िले इंतिज़ामिया खे, ॿियनि सभिनी खे, इंतिज़ामिया खे, मीडिया जे दोस्तनि खे त बराए महिरबानी मुंहिंजो जाइज़ मुतालबो हल कयो वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। 4 सालनि में जेके हिते टाउन चेयरमैन खे फंड मिलिया उन्हनि जे इस्तेमाल जे ॾाढो हिकिड़ो सुवालु आहे त हुननि हिते करोड़नि रुपया कहिड़ी रीति ते इस्तेमालु कया आहिनि, हुननि में कहिड़ी रीति हुननि जेको आहे सो करप्शन कई आहे। हिकु नौजवान रागी जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ज़िले क़यादत मुक़ामी क़यादत ॾाढो बार 3 सालनि खां मिनतूं कंदो रहियो त असांजी ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे, मुंहिंजो घर गटर में तब्दील थी वियो आहे, पर हुननि जे कन ते जों बि कोन सुरी। एतिरे क़दुरु जो हिन वक़्तु जॾहिं सोशल मीडिया ते आवाज़ु उथारियो आहे त उन ई साॻी माफ़िया जेका आहे सो जेका रवश इख़्तियार कई आहे, जेको मुख़्तलिफ़ क़िस्म जा थ्रेड ॾियणु जेको आहे शुरू कया आहिनि, इहो हिकिड़ो मज़मत जो अमल आहे। असीं इहो जाइज़ मुतालबो खणी हिते पहुता आहियूं जेको फ़क़ीर जो जाइज़ मुतालबो आहे त फ़क़ीर जा जेके जाइज़ मसइला आहिनि, बुनियादी हक़ आहिनि, हिननि जो बुनियादी मसइला आहिनि, हिननि खे हल कयो वञे। जॾहिं त ॾिठो वञे त सॼे शहर में जेकॾहिं तरक़ियाती कम थिया आहिनि फ़क़ति वाहिद कॉलोनी फ़क़ीर कॉलोनी इस्लाम कोट जी आहे जंहिंमें को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। असांजे इंतिज़ाम सां इहो ई गुज़ारिश आहे त फ़क़ीर मौला जेको इस्लाम कोट आहे उनजा मसइला हल कया वञनि ऐं जेको नाली आहे ऐं टाउन वारो खूह आहे उहो पूरे शहर में बंदि थी चुका आहिनि। इहो खूह टाउन वारो बंदि करायो वञे ऐं हितां रोड ॾिनो वञे त जीअं नाली अॻिते अची सघे, छो त नाली जो ॿियो ज़रियो ई न आहे, नाली हितां ईंदी। मुतालबो करे पियो त नोटिस वरितो वञे, असांजे पाड़े खे जेका मुसलसिल नज़रअंदाज़ कयो वियो आहे, नाली ऐं रोड जो जेको कमु आहे उहे कराए ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी आहे उहे सुठे नमूने गुज़ारे सघूं। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।